अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो भोतार बंदूक खान। दोस्तों, मां खाई रहियो आहियां नारगी। तव्हां बि खाओ त बिस्मिल्लाह, जे न खाओ त हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु अबे खे चवां, दी एक्सपर्ट वारो छोकिरो एडी गोपांग अबे खे चवां ॾाढो चङड़ो थो पढ़ाए। वरी इन हिकिड़ो नओं कमु कयो आहे, सो जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे थो मतिलबु ट्यूशन जे जेको उस्ताद हाणे PhD ऐं JST जा थींदा, उन्हनि जे लाइ ॾाढो छोकिरो सुठड़ो अथव। ॿिए खे चवां ट्यूशन बि अहिड़ी भलड़ी थो ॾिए जो छा ॿुधायां तव्हांखे। मूंखे पहिरियां कमु न ईंदो हो, ज़मीनूं वमीनूं संभालणु, ॿियो टियों ॿिए मूंखे हणी वेंदा हुआ ॾाढो, पर इन छोकर वटि मां ट्यूशन वरिती त हाणे त मूंखे कंहिं बि ॻाल्हि जी परेशानी न आहे। हा सो मां तव्हांखे अब छा ॿुधायां, इहो ॾाढो भलड़ो छोकिरो अथव। तव्हां बि इन वटि वञी जल्द खां जल्द पढ़ो। ऐं हे जेके नंढड़ा ॿार आहिनि इन्हनि लाइ बि क्लास अबे खे चवां इन AD साहब रखिया अथव। अबा हे नंढड़ा ॿार, अबा तव्हां बि वेंदव न बा? हा बाबा, हे नंढड़ा ॿार बि दी एक्सपर्ट में वेंदा, तव्हां बि वञो बाबा। अबे खे चवां हिकिड़ो छेवाले में आहे साईंअ जो सेंटर अबा AD साहब जो, ऐं ॿियो बि अथसि छोकिरे जो। मिड़ई छोकिरो अबे खे चवां चङड़ो अथव बा।